हलंदड़ साल हुकूमत तरफ़ां इस्तेमाल थियल पुराणनि कपड़नि जी दरामद ते 200 रुपया फी किलोग्राम टैक्स लागू थियण सां वापारियुनि में कावड़ जी लहर छायल आहे। वापारियुनि मूजिब हुकूमत तरफ़ां इस्तेमाल थियल पुराणनि कपड़नि जी दरामद ते 200 रुपया फी किलोग्राम टैक्स लॻायो वियो आहे, जंहिंसां इस्तेमाल थियल गरम कपड़नि जी फी अदद क़ीमत में 500 खां 1500 रुपयनि ताईं थियल इज़ाफ़ो ग़रीब तबिके खे सख़्त मुतासिर करे सघे थो। वापारियुनि जो चवणु आहे त हिन भेरे इस्तेमाल थियल गरम कपड़नि जूं क़ीमतूं तमामु घणियूं वधीक आहिनि, पर इन्हनि जे बावजूद असांजी कोशिश आहे त क़ीमतूं जेतिरियूं घटि करे सघजनि इहे कयूं वञनि। वापारियुनि मूजिब ड्यूटीज़ वधीक हुजण सबबि असां माल ते तमामु घणो इन्वेस्ट कयो आहे। पहिरियां जेको असांजो माल कंटेनर जे हिसाब सां ईंदो हो, इन ते हाणे एतिरी ड्यूटीज़ लॻी चुकी आहे जो इहो माल ग्राहकनि जे पहुच खां बि आहिस्ते आहिस्ते परे थींदो पियो वञे। वापारियुनि हुकूमत खां मुतालबो कयो आहे त हुकूमत इस्तेमाल थियल कपड़नि जी दरामद ते टैक्स जी शरह खे घटि करे त जीअं विचोलो ग़रीब तबिको लंडा बाज़ार मां सस्ते अघनि ते ख़रीदारी करे सघे।